अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ ॾींदी न्यूज़ एंकर फराह शाह। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। ईरान ऐं अमेरिका जंग ख़त्म कराइण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़। चइनि मुस्लिम मुल्कनि जे पॾही वज़ीरनि जो अहम इजलास कुझु देरि में इस्लामाबाद में थींदो। पाकिस्तान, सऊदी अरब, तुर्किया ऐं मिस्र जा पॾही वज़ीर शामिल। जंग जे ख़ात्मे लाइ कोशिशुनि ऐं विच ओभर जी सूरत-हाल ते गौर वीचार कयो वेंदो। सऊदी पॾही वज़ीर बि पाकिस्तान पहुची वियो। इजलास खां अॻु पाकिस्तानी ऐं तुर्क हम मनसबनि विच में मुलाक़ात। खिते जे ताज़ी सूरत-हाल ऐं अमरीका ईरान छिकताण ते गौर। मिस्र जे पॾही वज़ीर जी बि वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात। खिते में छिकताण घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़ करण ते ज़ोर। इसहाक़ डार जो कतर जे वज़ीर आज़म सां टेलीफ़ोन ते राबितो। अमरीका ईरान छिकताण घटाइण ते गौर कयो वियो। अमेरिका जो वधीक हिकु जंगी बेड़ो विच ओभर पहुची वियो। अमरीकी सैन्य जो चवणु आहे त 3500 अमरीकी फ़ौजी विच ओभर पहुची विया आहिनि। सामूंडी बेड़े में जंगी जहाज़ ऐं टेक्निकल सामान मौजूदु आहे। डोनाल्ड ट्रंप जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ अमेरिका में माण्हू रोडनि ते निकिरी आया। वाशिंगटन, न्यूयॉर्क ऐं लॉस एंजलिस समेत वॾनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। 3000 खां वधीक हंधनि ते एहतिजाज। मिलिट्री बेस ॾांहुं मार्च। मुज़ाहिरनि में हज़ारें औरतूं ऐं मर्द शरीक। गो ट्रंप गो ऐं नो किंग्स जा नारा। लंडन में ट्रंप ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज। 5 लख खां वधीक माण्हुनि जी शिरकत। इसराइल में बि जंग जा मुखालिफ़ ऐं अमन जा हामी माण्हू सरापा एहतिजाज बणिजी रोडनि ते निकिरी आया। ईरान पाकिस्तानी जहाज़नि खे हरमज़ वारे लंघ मां गुज़रण जी इजाज़त ॾेई छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त ईरान हरमज़ वारे लंघ मां पाकिस्तान जे 20 जहाज़नि खे गुज़रण जी इजाज़त ॾिनी आहे। रोज़ानो पाकिस्तान जा 2 जहाज़ हरमज़ वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदा। पंहिंजी ट्वीट में इसहाक़ डार वधीक चयो आहे त ईरान तरफ़ां उहो तामीरी क़दम आहे जेको खिते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी वठण में मददगार साबित थींदो। ॻाल्हि ॿोल ऐं सिफ़ारतकारीअ ई अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। जिस्कम बशीर खान सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी कराचीअ में साथियुनि समेत गिरफ़्तार। डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनर ज़ारियो, आसिफ बालादी ऐं ॿियनि खे प्रेस क्लब ॿाहिरां हिरासत में वरितो वियो। पार्टी अॻुवान मूजिबि जिस्कम बशीर खान जी क़यादत कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ आयल हुई। कणक जी ख़रीदारीअ लाइ सॼी सिंध में 109 ख़रीदारी मर्कज़ क़ाइम। खैरपुर ऐं ठटे ज़िलनि में सभ खां वधीक ख़रीदारी मर्कज़ क़ाइम कया विया। बदीन में 5, घोटकी में 5, बेनज़ीराबाद में 4 ऐं हैदराबाद में 2 ख़रीदारी मर्कज़ क़ाइम। खोराक खाते मूजिबि दादू में 4, जेकमाबाद में 3 ख़रीदारी मर्कज़ क़ाइम कया विया आहिनि। चकवे जो जवाबदार करण इल्ज़ाम हेठि घरवारीअ खे क़तल करे छॾियो। कचे जे ॻोठ कालू कादराणीअ में औरत शहरू कादराणी जतोई बेदर्दी सां क़तल। ज़ारियनि मूजिबि जवाबदार घरवारीअ सां कारा इल्ज़ाम हेठि 2 ॾींहं अॻु सौट राशिद खे क़तल कयो हो, जंहिं वाक़िए खे ख़ुदकशीअ जो रंग ॾियण जी कोशिश बि कई वई। दोदापुर वेझो ॻोठ ते रॉकेट लॉन्चरनि सां हमिलो। नींगीअ समेत 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ मोहम्मद मलूक लोहर मथां हथियार बंदनि हमिलो करे जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में सदाम हुसैन लोहर ऐं नींगरी साजिदा लोहर मौक़े ते ई क़तल। 1 ॼणो ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ वारसा सरापा एहतिजाज। मक़तूलनि जा लाश रखी धाणो। हैदराबाद में घर मां उमरकोट वासी पोहरियत जो गलो कपियल लाश हथ। लतीफ़ाबाद 5 नंबर मां लाश मिलियो। सनाउलाद तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जे हर रुख खां जांच कई पई वञे। अगरा वेझो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन फोत मेरो वाहन लिंक रोड ते हादसो। 57 वरियनि जो भारू वासी दिलबर मरखंड मौक़े ते ई फोत थी वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस ट्रैक्टर ट्रालर खे तहवील में वठी छॾियो।